हल भाई फुल्का बची विया दुकान ते थे। हेॾा ॾियांव थी नी 5 मिंट केॾी तकड़ अथव, हिकु त हेॾी गर्मी लॻी पई आहे, हेॾा दफ़ा एसी लाइ चयो थी मां लॻाए ॾिनी अथव। गर्मी लॻई न, एक कम कर फ्रिज जो दरवाजो खोले हवा खा। पाण खे गर्मी लॻव कीअं दुकान ते एसी न आहियां? दुकान ते गिराक ईंदा आहिनि ऐं गिराक तोखे ख़बर थी भॻवान जा रूप हूंदा आहिनि। गिराक भॻवान जो रूप अथव त मां केरु आहियां बाक़ी? तूं त काली माता जो रूप आहिनि। छा चयव? न न मस्ती वॻा तुंहिंजो भाउ आहे न हुनखे घुराए हुनखे चएसि फूकूं ॾे, उहे कुझु करे नथो। मुंहिंजे पेकनि लाइ कुझु चयो अथव त फुल्को त भुलिजी वञो, भाॼी बि न ॾींदीमांव। अरे रंपेश होती एसी में कुझु कान्हे, लाइट जो बिल वधीक ईंदो आहे। अरे बाबा कोन न ईंदो आहे लाइट जो बिल, पासे में मनु भाउ बि हणाई अथई एसी, वञो पुछी चोसि। मनु भाऊ एसी न आई आहे, न्यूज़ न आई आहे, व्हाट्सएप ते बि कंहिं मोकिलियो न आहे। तूं फुल्का बचाए मां पुछी थो चांसि। मनु भाऊ वाधायूं अथव यार, एसी वटि ॿुधायो। अरे थैंक यू भाऊ थैंक यू। अरे विधो जो व्हाट्सएप ते एडिट न्यू टॉय करे न मां न दुकान ते हले ॿुधायो हवा पाणी कीअं? हवा भाऊ माना एरिया घर में रुमाल रखण बंदि कया आहिनि। छो भाऊ पसीनो ईंदो आहे न, रुमाल रखी कयूं छा? चीज़ न तो चीज़ भाऊ एकदम मस्तु। भली बेबू ऐं भाभीअ खे हवा हवा खाइण जी घुरायो, घर पंहिंजो ई घर आहे, शर्माइजो न। त मां छा पोइ सोचां पंहिंजो ई घर आहे त हिकु कमु कयूं, हा तव्हांजे घर ऐं मुंहिंजे घर जी भित हिकु ई आहे। हा बरोबर। इहा भिति तो तोड़े छॾां, पर छा थींदो न ॾिसो एसी हवा हितां अचे थी न मुंहिंजे घर वेंदी त भाऊ पर इनखे पॉसिबल कीअं? पॉसिबल थींदो, मां वठी थो मिस्त्री वठी थो अचां, टेंशन फ्री। अरे भाऊ पर न थींदो ईअं कीअं? अरे भाऊ मिस्त्री मां कढां पैसा, टेंशन न करो, न टेंशन न करो। अरे भाऊ मिस्त्री हलो हलो अरे भाऊ अरे भाऊ न थींदो ईअं। मस्तु थी वेंदो। अरे भाऊ न पर सुभाणे भाऊ खे होदीअ में जॻह घटि थी मुंहिंजे घर जी होदी खणी वेंदो।